पाकिस्तान अल्लाह जे फज़ल सां ठहियो आहे। हीउ मुल्क अल्लाह ताला जे इनायत सां इस्लाम जे नज़रिए ते ठहियो आहे। इहो घणनि काफ़रनि जे अख में कंडे वांगुरु चुभे थो। पाकिस्तान पाकिस्तान जा बदख्वाह बि तमामु घणा आहिनि, मुल्क खां ॿाहिरि बि ऐं मुल्क जे अंदरि बि वेठा आहिनि खोड़ सारा माण्हू जेके पाकिस्तान जूं जड़ूं खोखलियूं करण जी कोशिशि था कनि पिया। इहे निमक मुर्दार आहिनि, खाइनि बि पाकिस्तान जो, वरी नुक़सान बि पाकिस्तान खे ॾियनि। अलाह साईं अहिड़नि बेनीम कनि, निमक मुर्दार ऐं गद्दारनि खां पनाह में रखे। पाकिस्तान अल्लाह जे दीन जे नाले ते ठहियो आहे, इंशाअल्लाह इहो क़यामत ताईं क़ाइमु हूंदो। वक़्ती तौर ते पहिरीं तकलीफ़ूं आयूं आहिनि, जंगूं पहिरीं थियूं आहिनि, हींअर बि वॾो इम्कान लॻो पियो आहे। अॼु ताईं बि 70 खां मथे ड्रोन जहाज़ आहिनि जेके हिंदुस्तान मोकिलिया आहिनि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची में, घोटकी में, लाहौर, पेशावर न पर इहो गुजरानवाला, खोड़ सारे शहरनि में 70 खां वधीक इहे जंगी ड्रोन मोकिलिया अथनि। अलाह साईं जल शानो पनाह में रखंदो। असां सभिनी जे लाइ ॿ टे ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। हिकिड़ो त अलाह खां दुआ घुरो त रब जंग खां बचाए। जंग माना तबाही, जंग मसइलनि जो हल न आहे, जंग ख़ुदि मसइलनि जी पाड़ आहे। जंग जेका आहे बुनियाद आहे मसइलनि जो। जंग करण वारो या जंहिंसां जंग कई वञे थी, ॿिन्ही मुल्कनि जी तबाही आहे। सम्झो था? उन जे लाइ अलाह ताला जल शानो खां दुआ घुरो त रब करीम शल पाकिस्तान खे जंग खां बचाए। छो त जंग में कुझु मां तव्हांखे नुक़सान ॿुधायां थो त जंग खां छो बचणु खपे। जंग जे करे इंसानी जानियूं ज़ायो थियनि थियूं। हिकिड़ो माण्हू आहे, उन ते अमड़ वीचारी 9 महीना पेट में सांढे, अबो उन ते महिनत करे, 1000 आसूं उमेदूं उन में हूंदियूं आहिनि, बच्चो वॾो थींदो, मूंखे कमाए खाराईंदो, मुंहिंजी ख़िदमत कंदो। हिकिड़े माण्हू सां 1000 उमेदूं वाबस्ता हूंदियूं आहिनि ऐं उनखे पलजण में निपजण में साल लॻनि था। 50-60 सालनि जी उमिरि जो थिए त उन ते केतिरियूं महिनतूं थियनि थियूं। ऐं जंग अहिड़ी ख़राबु शइ आहे जो हिकिड़ो बम लॻे, हिकिड़े ई मिंट में उहो माण्हू मरी वियो। जेकॾहिं उहो माण्हू मरी वियो त उन सां वाबस्ता जेकी रिश्ता आहिनि उहे सभई ॾुख वारा थींदा। उन जो पीउ माउ जहिड़ा आहिनि त उन्हनि जे लाइ अज़ियत थींदी। जेकॾहिं उन जा बच्चा जहिड़ा आहिनि त उहे बच्चा यतीम थी वेंदा। उन जी ज़ाल आहे त उहा ज़ाल रनड़ थी वेंदी। उन जा मिट माइट अज़ीज़ क़रीब हड़ई ॾुखारा थींदा। हिकिड़े माण्हू जो मरणु सवे माण्हुनि जे सदमे जो सबबु थींदो आहे। सम्झो था? जेकॾहिं जंग थी थिए त बच्चा यतीम था थियनि, औरतूं बेवा थियूं थियनि, ठहियल ठुकियल घर बर्बाद थी था वञनि। तव्हां ग़ज़ा जा ॾिसो न, फ़लस्तीन में जेको इसराईल गासिब उते बमबारी कई आहे, घर ड्रही विया, माड़ियूं ड्रही वियूं, ईअं खंडरात वैरान उजाड़ लॻा पिया आहिनि। त हिकिड़ो माण्हू घर ठाहिण में वीचारो केॾी महिनत थो करे, पंहिंजे घर जोड़ण में उनखे केॾो ज़मानो लॻे थो, केतिरो ख़र्च थिए थो, तॾहिं हिकिड़ो अझो ठहे थो। पर हिकिड़े बम लॻण सां
50-100 घर तबाह थी था वञनि। केॾो वॾो इहो नुक़सानु आहे। या वरी जंग में मासूम ॿारड़ा मारिजी था वञनि, बेगुनाह ॿार। हाणे ॿार कहिड़ो ॾोह कयो आहे? मिसाल हिकिड़ो बम लॻे थो उते को माण्हू ॿारड़ा मासूम, हाणे बि इहे जेकी ड्रोन आया आहिनि उन में नंढड़ा मासूम गुलड़नि जहिड़ा बच्चा मरी विया। हाणे इन्हनि बच्चनि उन मोदी खबीस जो ॾोह कहिड़ो कयो? मोदी कमीणे जो इन्हनि बच्चनि बेगुनाहनि ॾोह कहिड़ो कयो जो इन्हनि बच्चनि खे थो मारे? सम्झो था? जेकॾहिं जंग थिए थी, तालीम बर्बाद थी वञे, स्कूल बंदि थी वेंदा, बच्चा रुली वेंदा, मुसाफ़िर परदेसी जेके सफ़रनि में वञनि था उहे जंग जे करे एयरपोर्ट बंदि थी वेंदा, पंहिंजो सही रेलगाॾियूं बंदि थी वेंदियूं, बसूं बंदि थी वेंदियूं, जो जिथे सो तिथे रुकिजी वेंदो हलियो। उहे मुसाफ़िर वीचारा ज़लील थी वेंदा रस्तनि में, राहुनि में। या वरी जंग जे करे मईशत, माण्हुनि जी बि मईशत बर्बाद थींदी, मुल्कनि जी मईशत बि बर्बाद थींदी। इनफरादी तरह घर तबाह थींदा। हाणे जेकॾहिं जंग थी त मज़ूर मज़ूरी ते न वेंदो, दुकानदार जो दुकान बंदि थी वेंदो, कारखाना मिलूं फैक्ट्रियूं बंदि थी वेंदियूं, मज़ूर महिनत कश कारोबारी माण्हू धंधनि दाड़ियुनि वारा उहे सभु वीचारा बेरोज़गार थी वेंदा। हाणे हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेकी कमाइनि ऐं खाइनि। जे जंग थी वञे त उन्हनि मिसकीननि जे त घर में बुख ते वेला वेहणु शुरू थींदा न। या वरी जंग थिए थी त उन सां सनतूं तबाह बर्बाद थियनि थियूं, मिलूं आहिनि, कारखाना आहिनि, कंहिं कारखाने ते बम लॻो, मिसाल कपिड़े जो कारखानो आहे, उहो तबाह बर्बाद थी वियो हलियो। इहो केॾो वॾो नुक़सानु आहे। मुल्क जो सरमायो, माण्हुनि जो सरमायो जंग जे करे बर्बाद थिए थो। ऐं जंग जे करे वापारु ख़तमु थी वेंदो, ग़रीब माण्हू ग़रीब तर थी वेंदा, मिसकीन माण्हू वधीक मिसकीन थी वेंदा, बेरोज़गारी वधी वेंदी, ऐं माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास पैदा थींदो जंग जे करे। अलाह साईं पनाह में रखे। इहे जेॾीमहिल जंग जहाज़ हलंदा आहिनि न, उहे जंगी जहाज़ वरी करड़ाट कंदा आहिनि, ईअं माण्हुनि जा हियांव ॾकंदा आहिनि पिया। हाणे रुॻे ख़बरूं पियूं न, मूंखे हिकिड़े माण्हू जो ॿुधायो अथनि त उहो उनखे निंड नथी अचे त जंग थी थिए, अञा थी कोन्हे, न बम किरियो आहे न छा, निंड नथी अचेसि, वरी नशे जी गोरी थो खाए पोइ थो सुम्हे। अञा जंग लॻी कोन्हे, को धड़को, को पंहिंजो अलाह साईं पनाह में रखे, को जहाज़नि जा करड़ाट या साईं मुंहिंजा इहे थियनि त माण्हुनि जा कनि जा हियांव फाटी था पवनि। के माण्हू ख़ौफ़ हिरास में नफ़्सियाती बीमार थी था पवनि, जिस्मानी बीमार, नफ़्सियाती बीमार, रूहानी बीमार। इन जे करे इबादत खाना वैरान थी वञनि था। हाणे जंग लॻंदी, वाह मस्जिदुनि में न वञो, घर में वेठा हुजो, ऐं इहो पंहिंजो बतियूं बंदि कयो। हिनखे सॾींदा आहिनि ब्लैक आउट। जंग थींदी आहे न, पोइ राति जो चवंदा बती न ॿारियो, सफ़ा ऊंदा हुजे, जे उन दुश्मन जो को जहाज़ अचे त उनखे ख़बर न पए त हिते को शहर आहे। ब्लैक आउट थींदो, रातियुनि जा आराम, ॾींहंनि जा सुख सभु बर्बाद थी वञनि था जंग जे करे। ऐं जंग जे हालतुनि में शहर वैरान, स्कूल वैरान, बाज़ारूं वैरान, कारोबारी मर्कज़ वैरान, हर पासे वैरानी ऐं हिकिड़ो बुख जो राज पखिड़िजी वञे थो। हवाई जहाज़ बंदि थी वेंदा, सफ़र बंदि थी वेंदा, परवाज़ूं मनसूख़ थी वेंदियूं, तालीम बर्बाद थी वेंदी, ज़हनी दबाव वधी वेंदो, औरतूं ग़ैर महफ़ूज़ थी वेंदियूं। जंगी हालतुनि में माण्हू ख़ौफ़ में उथंदा, ख़ौफ़ में जीअंदा, ऐं माण्हुनि जी आज़ादी उहा फुरिजी वेंदी, करंसी जी क़ीमत किरी पवंदी। जेकॾहिं जंग लॻे थी त ज़मीनूं उजाड़ थी वेंदियूं, किथे बम किरे थो। एॾे मां वियुसि हिन में जापान में अमरीका 2 शहरनि ते एटम बम किराया, हिरोशिमा ऐं नागासाकी। उहे 2 शहर मां ॾिसी आयो आहियां। जिते उहो बम किरियो आहे न,
पूरो इलाइक़ो तबाह ऐं बर्बाद थी वियो हलियो। एॾी गर्मी थी जो माण्हू के पघिरजी विया हलिया, माण्हू बसि ईअं उन्हनि जा जिस्म ॻरी विया, लोह जेको आहे सो उहो पघिरजी वियो हलियो। ऐं के माण्हू अंधा थी विया, के मंडा थी विया, लखनि तादाद में माण्हू मारिजी विया। वरी ईअं थियो जो जिते उहो बम किरियो न, एटम बम, उन में ताबकारी निकिरे पई। सालनि जा साल उते बीमारियूं, मुसीबतूं, को माण्हू चङो भलो न, बनियूं वैरान, न फ़सुलु थिए, न माण्हू जहिड़ो रही सघो, चाक चङो भलो, माण्हुनि में ख़ारिश, बीमारियूं, मुसीबतूं तरह तरह जूं। एॾी तबाही थी जापान जे अंदरि इन एटम बम जे किरण सां। या जेकॾहिं जंग थिए थी, पेट्रोल ख़तमु थी वेंदो, डीज़ल ख़तमु थी वेंदी, माण्हुनि जो अनाज ख़तमु थी वेंदो, पाणी जा ज़ख़ीरा बंदि थी वेंदा। मिसाल बिजली बंदि थी वई, हाणे मोटर हले थो त मस्जिद में पाणी अचे थो, माण्हू वज़ू था कनि, गुसुल था कनि, तड़ था लाहिनि, पाणी आहे त जियापो आहे। पर जेकॾहिं इहो पंहिंजो बिजली जो निज़ाम बंदि थी थो वञे त तव्हां ॾिसो पाणी खां सवाइ इंसान जो जियापो ई मुश्किल थी थो वञे, इबादतूं नथियूं सही थी सघनि। ऐं जेकॾहिं जंग थिए थी त माण्हुनि जे लाइ अंदरूनी साज़िशूं वधी थियूं वञनि। फ़ौजी वीचारा उहे जेके मुल्क जे लाइ सरहदुनि जा निगरान आहिनि, उहे मारिजी था वञनि, उन्हनि जा बच्चा रुली था वञनि, उन्हनि जा घर रुली था वञनि। ऐं जंग जे करे वापार बंदि थी था वञनि, टेक्नोलॉजी रुकिजी थी वञे, इख़लाक़ी ज़वाल थो अचे, नओं नसुल शिदत पसंदि बणिजी थो वञे, माण्हुनि जी सियासत, सकाफ़त, समाजी सरगर्मियूं सभु बंदि थी थियूं वञनि। हज़ारे नुक़सान आहिनि। जेकॾहिं मां तव्हांखे ॻणाइण विया न त लातदाद नुक़सान आहिनि जेके जंगुनि जे करे थियनि था। इन जे करे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त तव्हां अल्लाह खां पनाह घुरंदा कयो त मौला जंग खां बचाइजे, दुश्मन सां मुक़ाबिले थियण खां बचाइजे। इहा दुआ घुरो, रब करीम असांखे जंग खां बचाए। पर जेकॾहिं जंग ॻिचीअ में पइजी थी वञे, जंग लॻी वई आहे त हाणे मर्द माण्हू थी मुक़ाबिलो कबो, हाणे मुड़ुस थी मुंहुं ॾिबो, हाणे बुज़दिल न थिबो। जेकॾहिं दुश्मन ॻिचीअ में पइजी वियो आहे त पोइ उन वक़्त में मोमिन उहो आहे जेको मैदान ते पाण मल्हाईंदो। पोइ बुज़दिल थी लिकणु छपणु, पोइ इहो मर्दनि जो कमु न आहे, मोमिननि जो कमु न आहे। पोइ रुॻे फ़ौज न विढ़ंदी, पर हर शहरी खे मैदान में निकिरणो पवंदो। जंहिंखे सुठी लठ नज़र अचे उहा लठ खणे, सुठो पथर ॾिसो त उहो पथर बि खणो त इहो गॾु करे रखूं। हितां को हिंदू फ़ौजी आहे त इहो पथर ठगा कढाईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे का सुठी गुलेली नज़र अचे उहा बि रखो, इहा बि सांडियो। पथर ॾिसनि, को नोकदार पथर हुजे इहो बि रखो त हणंदासीं त मथो चिकींदासीं काफ़र जो। रुॻे पोइ फ़ौज न विढ़ंदी, पोइ हर शहरी, हर मोमिन, हर मुस्लमान पंहिंजे वतन जी, पंहिंजे घर जी, पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे शहरनि जी हिफ़ाज़त जे लाइ हर मोमिन खे निकिरणो पवंदो। सम्झो था? हाणे तव्हां पहिरें नंबर ते त दुआ घुरंदो त या अल्लाह जंग खां बचा जी। इहा राति जो दुआ घुरो, तहजुद पढ़ी दुआ घुरो, हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ इहा दुआ घुरो। पर जेकॾहिं इतफ़ाक़ सां जंग लॻी थी वञे, असांजे शहरनि ताईं पहुची थी वञे, त पोइ तव्हां हींअर सां ई पंहिंजो ज़हन तयारु कयो। पोइ असां पाक फ़ौज सां गॾिजी कुल्लो कुल्ले में मिलाए काफ़रनि सां लड़ाई कंदासीं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, जेको जंग करे ई न, वरी जंग लड़ण जो, जिहाद जो इरादो ई न अथसि, ईअं मरी वियो त मुनाफ़िक़त जे मौत मरी वियो, मुनाफ़िक़ थी मरी वियो। जेकॾहिं जंग ॻिचीअ में पइजी वञे त पोइ उन वक़्त में मर्द थी, बहादुर बणिजी, दिलि जिगरी सां मैदान में निकिरी ऐं पाण मल्हाइबो। कीअं था सम्झो? तव्हां तयारु आहियो? जेकॾहिं पंहिंजो
अलाह साईं पनाह में रखे, पर जे जंग असांजे मथां मुसलत थी वई त पोइ इनशा जेसीं सिरीअ में साह आहे तेसीं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान में निकितल हूंदा। इहो जज़्बो पंहिंजे सीने में हुजे, इहा हिम्मत पंहिंजे दिलि जे अंदरि हुजे। इहो जिहाद जो जज़्बो ईमान जी निशानी आहे। जिहाद जो जज़्बो, काफ़िरनि सां लड़ाई जो जज़्बो इनशा अल्लाह ताला हितों जो भॼाईंदासीं हिंदुनि खे त हली नई दिल्ली जे मथां इनशा अल्लाह ताला झंडो पाकिस्तान जो साओ झंडो चाढ़ींदासीं। अल्लाह साईं असांजे वतन जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। अल्लाह साईं असांजे फ़ौजी जवाननि जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। असांजे वतन जो इंच इंच क़ीमती आहे, इंच इंच जी असीं हिफ़ाज़त कंदासीं। सो तव्हां सभई ज़हनी तरह तयारु हुजो। जेकॾहिं को अहिड़ो मौक़ो अचे थो त असीं सभु मैदान जा मर्द हूंदासीं, मैदान जा मर्द हूंदासीं। पोइ जे बचासीं त गाज़ी, जे मुआसीं त शहीद। गाज़ी जे लाइ बि जन्नत आहे, मरण वारे जे लाइ बि जन्नत। हेॾो बि जन्नत आहे, होॾो बि जन्नत। जे बचासीं त गाज़ी, जे मुआसीं त शहीद। सो अल्लाह ताला जल्ले शानू असांखे उहा हिम्मत ॾींदो, जज़्बो ॾींदो पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे घराणे जे लाइ। अल्लाह ताला जल्ले शानू असांखे मुहाफ़िज़ बणाईंदो। अल्लाह असांजे वतन जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। अल्लाह करीम जल्ले शानू दुश्मन जा नापाक मनसूबा मिटीअ में मिलाईंदो। रब करीम असांजे फ़ौजी जवाननि जो मोराल बुलंद फ़रमाईंदो। अल्लाह ताला जल्ले शानू असां सभिनी खे जिहाद जो जज़्बो नसीब मौला असांजे वतन जी हिफ़ाज़त, पाकिस्तान जे चपे चपे जी हिफ़ाज़त, दुश्मन जा नापाक मनसूबा वराए उन जे गिचीअ में करीम रब तू करम कर हबीब जे सदके राज़ी। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सल्लम।